फितरी चूंड जे तरीक़े सां उज़वियाती इर्तिक़ा जो नज़रियो पेश कंदड़ चार्ल्स डार्विन 12 फरवरी 1809 ईस्वी में इंग्लिस्तान में ॼाओ। 16 सालनि जी वईअ में हू तिब जे मुताले जे लाइ एडनबर्ग यूनिवर्सिटी में दाख़िल थियो, पर खेसि तिब ऐं बदनी इल्म ॿिए बेकैफ़ इल्म महसूस थिया। थोरे वक़्त खां पोइ हू कैम्ब्रिज मुंतक़िल थी वियो। कैम्ब्रिज में खेसि पढ़ण लाइ वधीक घोड़े सवारी ऐं पखियुनि जे शिकार जहिड़ा मश्ग़िला वधीक सुठा लॻा, पर हू पंहिंजे हिकु प्रोफेसर खे एतिरो त मुतासिर करण में कामयाब थियो जो HMS बेगल जे तहक़ीक़ी दौरे में इल्म तबियात जे माहिर जी हैसियत सां खेसि मुक़ररु कयो वियो। उहा मुक़ररी क़बूल करण ते चार्ल्स जे पीउ संदसि मुखालफ़त बि कई हुई। संदसि ख़्यालु हो त ईअं संदसि घुमण फिरण नौजवान खे कंहिं बि संजीदह कमु करण जी शुरूआति खे मुलतवी करण जो बहानो फ़राहम कंदो। ख़ुशकिस्मतीअ सां पिणस खे उन ॻाल्हि ते राज़ी कयो वियो त खेसि सफ़र ते वञण जी मोकल ॾिए। अॻिते हली उहो बहरी सफ़र ओलह जी दुनिया जे साइंस जे तारीख़ में निहायत मुलाहितो साबित थियो। 1831 ईस्वी में 22 सालनि जी उमिरि में डार्विन बेगल सां गॾु सफ़र ते रवानो थियो। ईंदड़ 5 सालनि में बेगल दुनिया जे चौधारी चकर हयो। हू वॾे सुकून सां ॾखण अमेरिका जे सालनि जे किनारे किनारे हलंदो रहियो। हिन दौरान गलापागोस ॿेटनि ते तहक़ीक़ी कमु कयो, एटलांटिक समुंड जे ॿियनि ॿेटनि जो सैर बि कयाईं। हू अरबी समुंड, ॾखण पैसिफिक समुंड बि वियो। उन डिघे वक़फ़े जे सफ़र में डार्विन फितरी अजाइबात जो मुशाहिदो कयो, क़दीम क़बीलनि सां मुलाक़ात कई, वॾे तइदाद में फॉसल्स दरियाफ़त कया ऐं भांत भांत जे ॿूटनि ऐं हैवाननि जो मुशाहिदो कयो ऐं पंहिंजे उन मुशाहिदे खे तफ़सील सां लिखंदो रहियो। उन्हनि हवालनि हिन जी पोइ जे लिखियल तहरीरनि जो हिकु बुनियादु फ़राहम कयो। उन्हनि मां हिन हिकु बुनियादी नज़रिये जी जोड़जक कई। उन्हनि मां खेसि उहे ठोस शाहिदियूं मिलियूं जिन जे आधार ते हिन जे नज़रियनि एतिरी मक़बूलियत हासिलु कई। 1836 ईस्वी में डार्विन घर मोटियो। ईंदड़ 20 सालनि में हिन किताबनि जो हिकु सिलसिलो लिखियो जन इंग्लिस्तान में खेसि मशहूरु हयातियात जे माहिरनि जे क़तार में अची बीहारियो। 1837 ईस्वी जे शुरूअ में डार्विन उन ख़्याल सां सहमत थी वियो हो त हैवानी ऐं निबाताती क़िस्म गैर लिचक पज़ीर न आहिनि, पर उहे ज़मीनी इल्म जे तारीख़ में टीघे अरसे में इर्तिक़ा पज़ीर थिया आहिनि। उन दौर में खेसि अंदाज़ो न हो त उन इर्तिक़ा जा नतीजा कहिड़ा निकिरी सघनि था। 1838 ईस्वीअ में हिन थॉमस माल्थस जो मक़ालो आबादी जे क़ानूननि ते हिकु मक़ालो पढ़ियो। उन मज़मून मां खेसि इशारो मिलियो त बका जे तकरार जे नतीजे में फितरी इंतख़ाब अमल में अचे थो, पर फितरी चूंड जे उसूल जी जोड़जक जे बावजूदि हिन पंहिंजे नज़रियनि जी अशात में तकड़ न कई। खेसि अहसासु हो त संदसि उन नज़रिये सां सख़्तु तकरार जनमु वठंदो। तंहिं करे हिन डिघो अरसो एहतियात सां शादियूं गॾु करण ऐं पंहिंजे मफ़रूज़े जे हक़ में दलीलनि खे तरतीब ॾियण में गुज़ारियो। 1842 ईस्वी जे शुरूअ में हिन पंहिंजे नज़रिये जे हिकु ख़ाको लिखियो। 1844 ईस्वी ताईं हू हिकु किताबु लिखंदो रहियो, पर जून 1858 ईस्वी में जॾहिं डार्विन अञा पंहिंजे अज़ीम किताब में तरमीमूं ऐं वाधारा करे रहियो हो त खेसि अल्फ़रीद वेलास जो हिकु मसूदो मौसूलु थियो। हू वेस्ट इंडीज़ में रहंदड़ हिकु अंग्रेज़ माहिर तबियात हो। वेलास इर्तिक़ा ते पंहिंजो नज़रियो बयानु कयो। वेलास पंहिंजो नज़रियो मुकमल तौर ते आज़ादाना तौर ते जोड़ियो हो ऐं उहो छपाइण खां अॻु हिकु नालेरे साइंसदान खां राय वठण जे गर्ज़ सां खेसि मोकिलियो। उहा हिकु परेशान कंदड़ सूरत हाल हुई जेका निहायत ई सवलाई सां सबक़त खणण जी कोशिश में बदिलजी थी सघी। ॿिए महीने वेलास जे मुकाले ऐं डार्विन जी किताब जे ख़ाके खे गॾियल मज़मून जी सूरत में हिकु साइंसी तंज़ीम जे रूबरू पेश कयो वियो। उन गॾियल पेशकश ते कंहिं बि ध्यानु न धरियो, पर ईंदड़ साल डार्विन जो किताबु अफ़ज़ाइश इंसानी शाया थियो, ओरिजिन ऑफ स्पीशीज़, जंहिं हिकु इनक़लाब बर्पा कयो। साइंसी मौज़ूअनि ते छपजंदड़ कंहिं ॿिए किताब जी भेट में उन किताब खे हिकु वॾे तबिके, वॾे जोश ऐं जज़्बे सां बहस जो मौज़ू बणायो। उन्हनि माण्हुनि में साइंसदान बि हुआ त अवाम बि। बहस जा मौज़ू कुझु हिन रीति हुआ: फितरी चूंड जे वसीले नस्ल जी इर्तिक़ा या बका जे तकरार में चूंडियल नस्ल जी इर्तिक़ा,
1871 ईस्वी में बहसनि जी गर्मा गर्मी अञा ज़ोरनि ते हुई जॾहिं डार्विन इंसान जो ज़वाल ऐं जिन्स जी चूंड जे उनवान सां किताबु छपिरायो। उन किताब में उहो नज़रियो पेश कयो वियो त इंसानी इर्तिका बांदर जहिड़े मखलूक मां थी। उन्हनि बहसनि ॿरंदड़ बाहि ते घासलेट जो कमु कयो। पंहिंजे नज़रियनि ते थींदड़ उन अवामी बहस में डार्विन को बि हिसो न वरितो, जंहिंजो हिकु सबबु हीउ बि आहे त बेगल जे सफ़र खां वापसि मोटण खां पोइ हिन जी सिहत सही न रहंदी हुई। उहो मर्ज़ खेसि ॾखण अमेरिका में हिकु नंढड़े जीत जे चक हणणु सबबु थियो। इर्तिका जे हामियुनि वटि थॉमस एच हग्ज़ली जे सूरत में हिकु माहिर मनाज़िरे बाज़ ऐं डार्विन जे नज़रियनि जो पुरजोश मुहाफ़िज़ मौजूदु हो। 1882 ईस्वी में हिन जे चालाणे वक़्तु अहम साइंसदाननि जी घणाई हिन जे नज़रियनि जी दुरुस्तगीअ ते ईमान आणे चुकी हुई। डार्विन इर्तिका जी नज़रिये जो बानी कोन हो। कुझु अहबाब खां उस अॻु उहो मफ़रूज़ो पेश करे चुका हुआ, जिन में फ्रांसीसी तबियात जो माहिर रज़ान लेमार्क ऐं चार्ल्स जो ॾाॾो ज़ारामस डार्विन शामिल हुआ, पर उन्हनि मफ़रूज़नि कॾहिं बि साइंसी दुनिया में का मक़बूलियत हासिल न कई, छो त उन जे दावेदार कॾहिं बि उन अहवाल जे क़ाबिल इत्मिनान तशरीह पेश न करे सघिया जन तहत इर्तिका जो अमल थियो। डार्विन जो असुलु कारनामो हीउ हो त हिन न रुॻो फितरी चूंड जो सॼो निज़ाम पेश कयो जंहिं जे ज़रिए इर्तिका अमल में आई, पर पंहिंजे मफ़रूज़े जे हक़ में काफ़ी घणा दलील ऐं सबूत बि फ़राहम कया। इहा ॻाल्हि नज़र में रखणु खपे त डार्विन पंहिंजे नज़रिये जी जोड़जक इल्म ऐं ख़लक़ जेनेटिक्स मां इस्तिफ़ादो या ईअं खणी चइजे त उन मां कुझु आगाही हासिलु करण खां सवाइ कई। डार्विन जे दौर में उन जे बारे में कंहिंखे बि ख़बर न हुई त कहिड़े अजीब तरीक़े सां ख़ासि गुण हिकु नस्ल मां ॿिए नस्ल में मुंतक़िल थियनि था। जेतोणीकि उन्हनि ॾींहनि में जॾहिं डार्विन पंहिंजे हंगामा खेज़ किताब लिखी ऐं छपाए रहियो हो, ग्रेगर मेंडल विरासत जे क़ानूननि ते कमु शुरू करे छॾियो हो। मेंडल जो कमु बेइंतिहा मवाफ़िक़ हो, पर 1900 ईस्वीअ ताईं अहले इल्म जो ध्यानु छिकराए न सघियो, जॾहिं त उन वक़्तु डार्विन जे नज़रियनि जी चौधारी धूम मती पई हुई। तंहिं करे इर्तिका बाबति असांजो जदीद इल्मु जेको विरासत जे ख़ल्क़े मरहले खे फितरी चूंड सां मरबूत थो करे, डार्विन जे तजवीज़ कयल नज़रिये खां घणो मथे आहे। पर उन जे साइंसी ऐं गैर इंसानी मफ़हूम खां वधीक अहम ॻाल्हि उहे असर आहिनि जेके डार्विन जे नज़रियनि मज़हबी फ़िकर ते विधा। डार्विन जे दौर में उन खां पोइ केतिरनि ई सालनि ताईं अक्सर पकनि पुख़्तनि ईसाइनि जो ख़्यालु हो त डार्विन जे नज़रियनि जी क़बूलियत जो मतिलबु मज़हबी अक़ीदनि जी बेहरमती आहे। उन्हनि जो डपु बाजवाज़ हो, जेतोणीकि मज़हबी जोश ऐं जज़्बे जी उमूमी घटिताई खां सवाइ ॿियनि बि केतिरनि ई सबबनि अहम किरदारु अदा कयो। डार्विन ख़ुदि लादरी एग्नोस्टिक बणिजी वियो। हिकु लादीनी सतह ते बि डार्विन जे नज़रियनि दुनिया बाबति इंसानी नुक़्ते नज़र में अज़ीम उथलूं पाथलूं बर्पा कयूं। बनी नौ इंसान खे शयुनि जे मजमूई फितरी निज़ाम में हाणे उहा मरकज़ी हैसियत हासिल न रही हुई जंहिं मां अॻु मुस्तफ़ीद हो। हाणे असीं हयाती जे ॿिनि केतिरनि ई क़िस्मनि मां हिकु क़िस्म हुआसीं। असांखे उन इम्कान खां नज़रियनि खे हटाइणु घुरिजे त कंहिं ॾींहुं ॿियो को क़िस्म असां ते बरतरी हासिलु करे सघे थो। डार्विन जे लिखण जे नतीजे में हेरेक्लेटस जो उन चवणी तब्दीली खां सवाइ ॿी का बि शइ आख़िरी कोन्हे आम क़बूलियत हासिलु कई। इंसान जी शुरूआति बाबति वज़ाहत जी हैसियत सां इर्तिका जे नज़रिये जी कामयाबी उन अक़ीदे खे घणो सगारो कयो त साइंस में सभिनी तबे सुवालनि जे जवाब ॾियण जी अहलियत मौजूदु आहे, पर अफ़सोस जो सभिनी इंसानी मसइलनि जो जवाबु कोन्हे। डार्विन जे इस्तिलाहात जीअं बका जी जदोजहद स्ट्रगल फॉर सर्वाइवल ऐं बका बराए बहितरीन सर्वाइवल फॉर द फिटेस्ट इंसान जी लुग़त जो आम हिसो बणिजी हुई। ज़ाहिर आहे त जेकॾहिं डार्विन न ॼमे हा त पोइ उहो नज़रियो वजूद में अची वञे हा। दर हक़ीक़त वेलास जो मिसाल हिकु अहिड़ी हक़ीक़त आहे जंहिंजे बुनियाद ते उहा ॻाल्हि कंहिं ॿिए अज़ीम शख़्सियत जी भेट में डार्विन ते वधीक साद अचे थी। बहरहाल उहे डार्विन जूं ई लिखणियूं हुयूं जिन हयातियात ऐं आसार क़दीमा जे इल्म में इंतिहाई तरमीमूं पैदा कयूं ऐं दुनिया में इंसान जे मुक़ाम ऐं किरदार खे बदिलाए छॾियो।